था आया हो? घटने घट फोन पे करियो आ जवाब सुन था दियो मुख्य केड़ो मुझे सवाल जो जवाब मिलियो केड़ो सवाल यो ही तो जमील कतुल छो कयो हो ऐं आ गाल मुख छो लिकाई वई ये अजय जिद आहे ठीक है जिद्दात जिद्दी सही पर कन खोले बुढ़ी से नाज़ और एक डी इन राज तां पर्दो जरूर खणंदो तारीख तवा समझ छो न था इनमें को भी राज की गाल कोने को राज कोने अब बाहर है मुझे अकुल कोने दिमाग खराब थी मुझो तारीख प्लीज तारीख आओ तो चीज कौन से पता मुझे बस पता घणो न गला चुप करे मुझे याद था बुदो मुझे याद था बुदो अरे छा पियो सोची तो तो चाय भी थती थी भाई कुछ न उस्ताद गुजरल घड़ी आदत है अरे दोस्त जिन मुड़ी पुठिया पंध ॾिठो ते मंज़िल ताईं न पहुता अरे बाबा विसारे छॾ माज़िन जी सख़्तियुनि खे इहे लाहा चाड़ा त ज़िंदगी जा ज़ेवर आहिनि बल्कि ईअं खणी चइजे त इहे ज़िंदगी जा फीता आहिनि जिन ते ज़िंदगी जी गाॾी हली रही आहे और समझा थो अरे मूंखे ख़बर आहे तूं सम्झी थो तॾहिं त तोखे ॿुधायां पियो अरे परदेसी ओ परदेसी नंबर 2 जी साईं अरे हेॾा त अच खिली ॾेखार बस हाणे हीअं कर जो सेठ वारे सां टेलीफोन ते कॉन्टेक्ट कोन थो थिए तूं हीअं कर तूं पाण वञ ऐं हुनखे पाण सां गॾु वठी अच ठीकु आहे खिली ॾेखार बस वञ भला जिमी हिन शो में आइटम कंदे पैसा कोन मिले मोहन का आगे कॾहिं पैसनि जी ॻाल्हि कई आहे त पोइ डन फारूक साहब मां अची वञां थी अरे मुर्ख सां अच वे कहिड़ा हाल आहिनि ख़ुशबाश चङी भली ऐं शामिल है जिमी स्टेज जो बेस्ट ताज बादशाह ऐं जिमी ही आहे मुर्ख संदसि कॉलेज जी ड्रामेटिक सोसाइटी जी सेक्रेटरी आहे ऐं साल में हिकु ॿ फंक्शन कराइणी आहे पैसा में घटि ॾींदी आहे कीअं चल थियो को फंक्शन कराइणो अथई त आउं सॉरी सॉरी इन करे जो तूं थोरी देरि लाइ मायूस थी मुंहिंजियूं मीठूं करे हुन खां पोइ कलाक अधु कलाक खां पोइ आउं राज़ी थियां फ़क़ति वैल्यू वधाइण ख़ातिर बाक़ी रहियो पैसनि जो सुवाल छो त हमेशह मगर तूं घटि ॾींदी फारूक साहब त पोइ डन सम्झां माफ़ कजे मुल्क आउं तोखे चाहे न पियारे सघंदुसि इन करे जो असांजो परदेसी हिकिड़े देसी कम सां देश छॾे वियो आहे फारूक साहब हिन वक़्तु आउं पाण जल्दी में आहियां चाहे उधर रहे आउं त चवां थो केस वठी छॾ वञी होटल त पी छॾो मथे में घणो सूर आहे त डॉक्टर खे ॾेखारी आहे न तूं घर में हुजी त तोखे का ख़बर पवे मूं त तोखे केतिरो ई सम्झायो त शादीअ खां पहिरीं हुननि जे ख़ानदान खां वाक़ुफ़ु हुअणु तमामु ज़रूरी हो ओहो मूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे जेका बि ॻाल्हि करी का सिधी सही कर ॻाल्हि खे घुमाइण फिराइण मां कहिड़ो फ़ाइदो आउं थी घुमायां फिरायां इहा कुदरत पई करे आख़िर थियो छा आहे थींदो वरी छा हिकु खूनीअ जी भेण खे नूंहं बनाए घर में वठी आयो आहीं ख़ुदा ख़ैर करे त छा नाज़िश जो को सॻो भाउ आहे छा जी जेको शादीअ महिल जेल में हो पर तोखे कीअं ख़बर पई अॼु तारीख़ नाज़िश ते नाराज़ पियो थियो चयाईं पिए हू छा नालो अथसि इहो मूं जिमीअ जे खूनी हुअण जो खाउसि छो लिकायो वियो हिन जी माना त तारीख़ खे बि अॻु का ख़बर कान हुई अरे आउं त चवां थी इन में बि को राज़ आहे राज़ अरे तूं त माठ कर हा तूं त चवंदई मूंखे पर माण्हुनि जा वात कीअं बंदि कया आहिनि
मूंखे ख़बर न हुई त ही समाज मूंखे एॾी वॾी सज़ा ॾींदो। न त शायदि आउं पंहिंजो पाण खे मारे छॾिया। बस कर जिमी, बस कर। हिन वारे भाउ जो चप्स टिकियल कंद जिते सुठो लॻंदो आहे। बाबा शफ़ी नाश्तो खणी वञ, मूंखे बुख कान्हे। बेगम साहिबा, मां राति बि कुझु कोन खाधो, ईअं त उहे बीमार थी पवंदो। हीअं नथी बि ख़राब थी आहे जन, तंहिं लाइ बाक़ी छा थो बचे। बेगम साहिबा, आहियां त मां नौकर, ॻाल्हि त मुंहिंजी हैसियत खां तमामु घणी आहे। साहब खे कुलनि ते खणी घुमायो अथमि, त बेगम साहिबा ॻाल्हि करण खां बि रही नथो सघां। बाबा शफ़ी, आउं त तव्हांखे पंहिंजो बुज़ुर्ग थी सम्झां, पोइ बि हिन घर में केरु आहे मुंहिंजो हमदर्द। परेशान न थियो बेगम साहिबा, हिन घर जी मूं 40 साल ख़िदमत कई आहे। साहब वॾे ऐं बेगम साहब जे अचानक हादसे हिन घर जूं ख़ुशियूं खसे वरितियूं, ऐं जॾहिं ख़ुशियुनि हिन घर जो मुंहुं ॾिठो आहे त अव्हां मूंखे भरोसो करियो। हाणे त पाण ते बि भरोसो खजी वियो बाबा शफ़ी। एॾी ना उमेद न थियो बेगम साहिबा, ही कचियूं फिकियूं त हर घर में थींदियूं आहिनि। ॻाल्हि कचियुनि फिकियुनि जी हुजे त माण्हू बर्दाश्त बि करे, पर हिते त। बेगम साहिबा, मूंखे कुझु ॿुधायो, माना आउं कुझु करे सघां। ऐं छा ॿुधायां बाबा शफ़ी, आउं त तारीख़ बि ॾोह नथी ॾेई सघां। जेको कुझु थी रहियो आहे उहो सभु मुंहिंजी क़िस्मत आहे। बीबी साहिबा पई अचे, इहो मूंखे ख़बर पइजी वई त ॻाल्हि ख़राब थी वञे, मां हलां। मूंखे सभु ख़बर आहे त तूं इन करे फ़नकार मटाइण थी चाहीं त मिड़ेई कास्ट वैल्यू वधे। इन खां अलावा अॼुकल्ह जी यंग जनरेशन बि इन खे लाइक करे थी। पर बाबा, पुट बचड़ा ही फ़नकार तमामु महांगा आहिनि। फारूक साहब, घटि में घटि मूंसां त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। मूंखे ख़बर आहे त इहे सभु अव्हां जी केॾी इज़त कंदा आहिनि। हू इज़त कंदा आहिनि त माना उन्हनि खे मां फ़ी न ॾियां? कंहिं चयो फ़ी न ॾींदासीं? फ़ी ॾींदासीं, पर वाजिबी। ही कॉलेज जो फंक्शन आहे, को कमर्शियल शो न आहे। हेलो, अदी अव्हां ख़ैर त आहे? जिमी अञा घर न आयो आहे? जी 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 हा। अच्छा, इन जो मतिलबु इहो त जिमीअ जो अंदाज़ो ठीकु हो। हाँ न न, तव्हां फ़िक्र न कयो। न न, हा हा, अलाह ख़ैर कंदो। ओके, ख़ुदा हाफ़िज़। फारूक साहब, जिमी सां को प्रॉब्लम आहे छा? अहिड़ो को ख़ासि प्रॉब्लम त न आहे। अॼुकल्ह थोरो घणो मिड़ई परेशान रहे थो, पर ठीकु थी वेंदो। दुनिया में जेतिरा माण्हू आहिनि एतिरियूं परेशानियूं आहिनि। अलाह ख़ैर कंदो, सभु ठीकु थी वेंदो। ठीकु आहे सर, पोइ मां हलां थी। ठीकु आहे। अरे परदेसी, अरे मुंहुं त ॾेखार। बराबरि जी ॼाण, हयाती ते भरोसो आहे कोन। ख़बर न आहे त कॾहिं कज़ा अचे। वीचारो ख़ुदि दुकानदार बि। इहो कॾहिं थियो? बसि जी ॼाण, कल्ह राति ओचितो ओचितो तबियत ख़राबु थी पई। जेसि ताईं डॉक्टर अचे तेसि ताईं हिकु हिड़की आहे साईं, मस्तु रवानो। ॾाढो अफ़सोस थियो चाचा जी। बसि जी ॼाण, हर कंहिंखे हलिणो आहे। ॼाण, आउं हाणे इन लाइ हाज़िर थियुसि त जेको अव्हां हुकुम करियो,
बाक़ी संस पुट अहिड़ा आहिनि जो वीचारी कुरानी माउ खे कोन संभालींदा। चाचा हाजी अहिड़े औलाद खां त इंसान बे औलाद ई सुठो आहे। हा जीजा, हिकु ई त सूर हूंदो। जीजा मुंहिंजी सलाह आहे त उहे दुकान हाणे हुन खां ख़ाली कराए वठूं। पहिरियों त हुनखे महीनो अधु तूं ॾिस त हू मसवाड़ ॾियनि था या न। जेकॾहिं हू ख़ुदि हुनजी बेवा खे असांजी तरफ़ां इमदाद तौरु ॾेई छॾिजांइ। इन जो मतिलबु त ॻाल्हि बिने वधी वई आहे। सम्झ में नथो अचे त छा कयां। जेकॾहिं तव्हां चओ त आउं तारीख़ सां ॻाल्हायां। हाँ डॉक्टर आमिर, पहिरीं मूं बि इहो सोचियो त तारीख़ सां ॻाल्हायां, पर सुठो नथो लॻे। सुठो छो नथो लॻे? असीं के धारिया आहियूं छा? साल मुझ झेड़े में ईअं पवणु सुठी ॻाल्हि नाहे। काश तारीख़ मूं सां यामी सां ॻाल्हाए हा, पर ख़बर नाहे हुन ईअं छो न कयो। केतिरा ॾींहं थी विया आहिनि, हू मूंसां मिलण लाइ कोन आयो आहे। सम्झ में नथो अचे त छा कयां। मूंखे त जीअं जी बि परेशानी आहे, किथे हू कुझु करे न विझे। जिमी घर में केॾी महिल हूंदो आहे? सॼो ॾींहुं घर में आहे, केॾी महिल थो फारूक ॾे वञे, तो बि मुमकिन सां।